बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सॼे सिंध जे उस्तादनि खे अस्सलाम वालेकुम। जीअं उस्तादनि जो इतिहाद। साईं, अव्हां दोस्त सवाल करे रहिया आहियो त वज़ीर तालीम जेको आहे उनजो तालीमी बहितरी लाइ कहिड़ो किरदारु आहे ऐं उन जे ख़िलाफ़ु असां एतिरी बयानबाज़ी जेका असां शुरू छो कई आहे। उनजो सादो जवाबु हीअ आहे त तालीम जेका आहे हर क़ौम जेका आहे उनजी बहितरी जेका थींदी आहे, जेको उनजो मुस्तक़बिल वादिल आहे, जेके क़ौम जे शऊर जी जेका बुनियादु आहे उहा तालीम आहे। इल्मु आहे त सभु कुझु आहे, जे इल्मु कोन्हे त कुझु बि कोन्हे। तालीम अहिड़ो हसास सब्जेक्ट आहे जिते सालनि खां वठी उहो इस्म कमज़ोर थींदो वञे, तालीम जेका सा उहा बहितर न थिए या बहितर नतीजा न ॾिए, या असां मौजूदा दौर दुनिया जे मुक़ाबले में माना उन सां गॾु जेको आहे सो न हली सघूं, त उन जा कारण ॻोल्हबा आहिनि ऐं उनखे बहितर बनाइण जे लाइ का कोशिशि कबी आहे। त असांजो जेको बुनियादु आहे उहो तालीम ते आहे। इन करे मां सम्झां थो त तालीम ते असां सभिनी स्टेक होल्डरनि खे, असांजी क़ौम खे, असांजे सुञाण धुरियुनि खे, असांजे सिंध जे शऊर खे संजीदा थियणो पवंदो। न सिर्फ़ु जेको आहे सो लफ़्ज़ी लॿाड़नि ते, न जेको आहे सो असां पंहिंजूं तस्वीरूं ॾेखारियूं या असां पंहिंजी तंज़ीम जी जेका रुगो साख बहाल करण जे लाइ या पंहिंजे पाण खे जेको आहे सो मोतबर लीडर सॾाइण जे लाइ या पंहिंजे पाण खे बहितर जेको आहे सो मुंतज़म साबित करण जे लाइ सभु कुझु करियूं। पर असां निज जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि उन्हनि खे साम्हूं रखी करे असां सभिनी खे, चाहे उहो सियासतदान हुजे, चाहे उहे तइलीमी कलमदार रखंदड़ हुजनि, अॻु आया हुजनि, या हींअर वारो सरदार शाह हुजे, या असांजी जेका इंतिज़ामी मशीनरी जा ऑफिसर साहिबान हुजनि, या असीं उस्ताद हुजूं, त असीं सभई जेके आहिनि उहे तालीम लाइ, ख़ुसूसी तौरु सिंध जी तालीम जे लाइ जेसि ताईं संजीदा नथा थियूं त पोइ तेसि ताईं आउं सम्झां थो तालीम जेका सा उहा केतिरा बि उन ते तजुर्बा कयूं, केतिरियूं शयूं असां जेके सिलायूं ऐं केतिरा बि असां हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ रखूं, हिक ॿिए जे ख़िलाफ़ु वञूं, त असां हिक ॿिए खे जेको आहे सो घटि या वधि ॾेखारे वेंदासीं। ताक़त जेको आहे सो ॾेखारे वेंदासीं त कंहिं वटि वधीक आहे, ऐं केरु जेको आहे सो बरतरी में आहे, केरु जेको आहे सो उहो वधीक पंहिंजो जेको आहे सो मौक़फ़ रखी ॿिए खे जेको आहे सो हेठि करे वियो, पाण मथे अची वियो, या पंहिंजो मौक़फ़ दुरुस्त साबित करण जे लाइ जेका प्रैक्टिस कंदासूं, ऐं सम्झां थो इहा ख़ुदि जेको आहे तालीम जो वॾे में वॾो नुक़सानु हूंदो ऐं सिंध जी तालीम जेको आहे, सिंध जे बचनि जो, सिंध जे मुस्तक़बिल जो वॾे में वॾो नुक़सानु हूंदो। इन करे आउं सम्झां थो त गुज़िरियल जेको बि टेन्योर ही 10-15 साल खां 20 सालनि खां गुज़रियो आहे, उन में तालीम खे आउं फज़ुल्ला पेचूअ खां वठी जेको आहे सो ॿुधाइणु चाहियां थो त तालीम खे जेको आहे सो उहो संजीदा वरितो ई न वियो आहे। असीं ॿियनि दुनियानि में घुमण वारा, ॿियनि मुल्कनि में वञी उते जो निज़ाम ॾिसण वारा, उते वञी पोइ जॾहिं असां मोटी पंहिंजे मुल्क में अचूं था त असांजे दिमाग़ में इहा शइ अची वञे थी त इहा जेकी सिस्टम ॿियनि दुनिया में हले थो उहो साॻियो सिस्टम असीं हिते लागू करे सघूं था, असीं इहो हलाए सघूं था, जेको मुमकिन ई कोन्हे। छो त उहे असां जेको सो हिकिड़ो त ग़रीब मुल्क आहियूं, पोइते पियल मुल्क आहे, असां वटि तालीम जी इलाही खोट आहे। उन में जेकॾहिं वरी तइलीमी माण्हू जेकॾहिं आहिनि त उहे तालीम जे हिसाब सां उहे उनखे उहे ज़िमेदारियूं त ॾिनियूं ई कोन थियूं वञनि। सभ खां पहिरीं त तालीम जेको आहे सो सां गॾु सिंध जा जेके तक़रीबन सभई खाता आहिनि, सभई उन में मुलाज़िम आहिनि, उन में तालीम जेका आहे उहो इहो खातो आहे जंहिं लाइ घटि में घटि जेका बि मशीनरी हुजे, जंहिंखे बि कलमदान ॾिनो वञे, हू घटि में घटि तालीम जी दर्स ऐं तदरीस सां वाबस्ता माण्हू हुजे, या हुनखे हुनजो बहितरीनु तजुर्बो हुजे। सिर्फ़ु हिकिड़े
शाइर हिकिड़े पढ़ियल लिखियल हिकिड़े माण्हू खे वधीक डिग्रियूं हुजनि इहो जेको आहे सो को जेको आहे सो मयार कोन्हे त पेचो साहिबु जेको आहे तव्हां सेक्रेटरी रखी छॾियो या हींअर सरदार शाह साहिबु जेको आहे सो वॾो अदीब आहे वॾो ॾाहो आहे उहो तालीमी कलमदान हुनखे ॾेई छॾियोसीं बहितर हलाए ॾींदो ईअं बिल्कुलु ई कोन्हे। तइलीम जे मैटर खे सम्झण जे लाइ उन माण्हू खे हेठि सतह ते लही अची उस्ताद सां गॾु ऐं शागिर्द सां गॾु वेहणो पवंदो, तॾहिं उनखे ख़बर पवंदी त तालीम जेको आहे सो सिंध जे अंदरि जेका उन जूं ज़रूरतूं कहिड़ियूं आहिनि ऐं उनखे बहितर करण जे लाइ कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे। असुलु मक़सदु ई आहे त तालीम जेका सा उहा बहितर छो नथी थिए। पाण वटि इलाही मिसाल ॾिना वञनि था दादा, वण जे हेठियां बि जेका तालीम हुई, ऐं सम्झा थो इहो को जेको सो संजीदा मिसाल कोन्हे, इहो को दलील सुठो कोन्हे, छो त वण जे हेठियां पढ़ण वारा उन वक़्त में असां वटि फिगर कान हूंदी हुई त स्कूल में ॿार घणा आहिनि, स्कूल खां ॿाहिरि ॿार घणा आहिनि, इहो हूंदो ई कोन हो। या इहो हूंदो त उन वक़्त में हिकिड़ी तुफ़ुल शुमारी थींदी हुई त ॿारु जेको पैदा थींदो हो उनजी जेका असां ॻणप बि उस्ताद कंदो हो, पोइ ख़बर पवंदी हुई त एतिरा ॿार जेके आहिनि से पैदा थिया, हुनजी पैदाइश थी, हाणे स्कूल में ॿार केतिरा आया। हीअ अंग्रेज़नि खां वठी हिकिड़ो सिस्टम हो तइलीम जो, ऐं उन में काफ़ी ॾाहा माण्हू वेंदा हुआ जेके तालीम जे लाइ वज़ारत में वेंदा हुआ, उस्ताद हूंदा हुआ, प्राइमरी उस्ताद बि हुआ, सेकेंडरी जा उस्ताद बि हुआ, पर तालीमी माहिर हुआ, जेके तालीम सां वाबस्ता उहे वेही पॉलिसियूं ठाहींदा हुआ। तॾहिं जेको आहे सो इहो हूंदो हो। पर उन में वण जे हेठियां वेहण वारा जेकॾहिं उन ॻोठ जा 20 ॿार बि वेठा त उते जेकॾहिं को उस्ताद सख़्ती कंदो हो त कॾहिं बि जेको वालदेन कोन ईंदा हुआ बसि तूं जेको आहे सो असांजे ॿार ते सख़्ती छो थो करी। ऐं जेकॾहिं उन वक़्त जो तनासुब ॾिसिजे त उन्हनि 20 ॿारनि मां 5 क्लास पास करे फाइनल पास करे अॻिते पहुचण वारा सिर्फ़ु 5 ॿार हूंदा हुआ। 15 ॿार जेके उहे रस्ते ते जेके चल किथे त जेको आहे सो पहुची वेंदा हुआ, उन्हनि वटि तालीम कोन हूंदी हुई। उहे जेके 5 ॿार हुआ उहे जेके अॻिते जेको वधी आया, उन्हनि जेकॾहिं 5 क्लास में पढ़िया त उहे अॼु जे सम्झो त BA ऐं BEd खां वधीक जेको आहे सो उन्हनि वटि तइलीमी महारत हुई ऐं तइलीम जो जेको आहे सो हिकिड़ी सिख्या हिकिड़ो जेको सो नाव हो। ज़रूरत इन शइ जी आहे त उहे शयूं जेके सिंध जे हिन माहौल सां ठहिकंदड़ हुजनि, हिन माहौल खे साम्हूं रखी पोइ उहे राइज कयूं वञनि। उन जे लाइ ज़रूरी आहे त हिन वक़्तु तालीम जेका असां उन जे लाइ बुनियादी जेके शयूं आहिनि उहो आहे ॿार, उस्ताद, निसाब ऐं इदारो। इदारो मीन्स माना उहो क्लास रूम, उहो जेको